सखर चेंबर ऑफ कॉमर्स के अॻूणे सदर सनतकार ऐं वापारी मोहम्मद रिज़वान उल हक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मौजूदा हुकूमत बजट में टैक्स मथां टैक्स लॻाया आहिनि, जे सबबि महांगाई हर माण्हूअ खे ज़हनी अज़ाब में मुब्तला कंदड़ मसइलो बणिजी चुको आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमतुनि तरफ़ां वरितल कर्ज़ लाहिण लाइ अवाम ते बेपनाह टैक्सिस जो बार विधो वियो आहे। बिजली जा अघ वधण सां सनती शोबो शदीद मुतासिर थियो आहे, जंहिं करे फ्लोर मिल, ऑयल मिल्स, सीमेंट इंडस्ट्री ऐं ॿियनि कारखाननि वारा एहतजाज करण ते मजबूर थिया। हुक्मराननि जे जबर ऐं ॾाढ जी वॾी इंतिहा इहा आहे जो अवाम जे टैक्स मां IPPs खे डॉलर जी सूरत में अदा कई पई वञे। बिजली जे फी यूनिट अघ में बेतहाशा इज़ाफ़ो कारखाननि में प्रोडक्शन जी तयारी में रुकावट बणियल आहे, जंहिं करे वापारी ऐं ताजिर ॾेही तोड़े परॾेही मंडियुनि में मुक़ाबले वारे मैदान में प्रोडक्ट पेश करण खां आजिज़ आहिनि। ॿियो वरी कारखाननि में हड़ताल सबबि लखे मज़दूर ऐं उन्हनि सां जुड़ियल ॿिया पोरियत बेरोज़गार थियण जो ख़तरो वधी वियो आहे। तंहिं करे हुकूमत होश खां कमु वठे ऐं टैक्सनि मथां टैक्स मढ़ण वारनि खयल क़दमनि ते नज़रसानी करे विचोले तबिके समेत पोरियतनि ऐं मज़दूरनि जे फलाह महबूद ख़ातिर अवामी मुफ़ादनि खे नज़र में रखंदे बिजली अघ में कयल ॻाठे चोड़ वाद वारा फ़ैसिला वापसि कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची